नाज़रीन, सेवण वेझो हादसे में नौजवान पहुची वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सेवण मां मेहरान टीवी जो रिपोर्टर के बुर्दी। जी के वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, सेवण जे शाही बाज़ार जे सोन जे दुकानदार सेठ ज़ुल्फ़कार ॾींहुं जो जेको समाजी शख़्सियत बि आहे उनजो फर्ज़ंद वकार जो अॼु सुबुह सेवण खां दादू तरफ़ वञी रहियो त PSO पेट्रोल पंप पक्का कना वटि इंड साहिब हिते जेको तेज़ रफ़्तार जेकी कार हुई उहो मोटरसाइकिल खे पचाई ते कल्टी थी पई ऐं जेका सां कार खाई में किरी, जंहिंजे नतीजे में नौजवान वकार जो सख़्तु ज़ख़्मी थी वियो, जंहिंखे सेवण अस्पताल आंदो वियो। सेवण अस्पताल बैदि जेको हुनखे गणती जोगी हालत में हैदराबाद में पियो त उहो रस्ते में जेको सो दम धणी हवाले कयो वियो। तव्हां ॿुधाईंदुमि त नौजवान वकार कुझु वक़्तु अॻु में नेवी आर्मी जॉइन करे चुको हो ऐं पंहिंजे मेरिट ते पास थी चुको। उन खां पोइ जेको सो हुन नेवी खे छॾे करे पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे चुको हुयो। तव्हां नौजवान ॾाढो होशियारु ऐं सेवण शहर में ज़बरदस्त हुनजी जान पहचान सुञाणप हुई, जॾहिं त हुनजे शहर में सोगारो माहौल आहे, हुनजे घर में रोज़ वारो मतल आहे। तव्हां ॿुधाइनि त हीउ सेवण जे शाही बाज़ार जे दुकानदार ज़ुल्फ़कार जो फर्ज़ंद आहे, जंहिं पंहिंजे पुट खे पढ़ायो, नेवी में ऑफिसर पढ़ायो ऐं पब्लिक सर्विस कमीशन जो जेको इम्तिहान पास करायो। अॼु सेवण जे हुनजे दोस्तनि ऐं अहबाबनि में जेको सो मातम मतल आहे, हुनजे घर में रोज़ वारो मतल आहे ऐं हुनजो लाश हींअर घर पहुची चुको आहे, जीअं त हुनजे घर में कहरा मतल आहे। जी के अमन जी महिरबानी।